अस्सलाम वालेकुम। अॼु मां वरी हिकिड़ो सिलाई जो प्रोजेक्ट खणी आई आहियां तव्हांजे लाइ ऐं कपिड़े जे हिन नंढनि टुकरनि मां। हालांकि मूं वटि ही इलाही वॾा पीसिस आहिनि, ठीकु आहे, पर हिननि खे मां इस्तेमालु नथी कयां छो त मुंहिंजो जेको कमु आहे उहो नंढनि टुकरनि जो आहे। त वॾा पीसिस न, ही नंढा पीसिस के पटियूं आहिनि, के नंढा आहिनि, के वॾा आहिनि, हर साइज़ जा आहिनि। त असां हिननि खे इस्तेमालु कंदासीं। ऐं हिन मां जीअं हे हिकिड़ो प्लेन पीस आहे साइड में, इहो कटे था छॾियूं। ठीक है, आज मैं आपके लिए एक प्रोजेक्ट लाई हूँ सिलाई का, जिसमें से हम छोटे पीसेस में से काम करेंगे। अभी मैंने इनको इस्त्री नहीं किया, आप कर लें तो ज़्यादा बेहतर है। ठीक है, इनको मिलाने सीने के बाद मैं इसमें से 2 स्क्वायर पीसेस बना लूँगी, तकरीबन 6 इंच लंबे, 6 इंच स्क्वायर पीसेस। अब ये आप देखें, ये 4 इंच का है, तो यहाँ पे मैं इसमें पट्टी लगाऊंगी 2 इंच की। इस तरह इनको जोड़ के मैं इनमें से एक थोड़ा सा बड़ा पीस बनाने वाली हूँ। तो सबसे पहले अब ये जैसे मेरे पास पट्टी है, तो ये सब अलग अलग डिज़ाइन है, तो इनको मैं काट लेती हूँ। ये हिकिड़ी पट्टी आहे मां वटि, हिन में सभु जेके डिज़ाइनूं आहिनि उहे अलॻि अलॻि आहिनि। त हिन खे मां कटियां थी जीअं हिन मां पंहिंजी मर्ज़ीअ जा मां पीसिस इस्तेमालु करे सघां। सो हिननि खे असां कंहिं शेप में न कटींदासीं, जीअं आहिनि जहिड़ा आहिनि उन शिकिल में असां हिननि खे यूज़ कंदासीं। ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन में कोई भी असांखे लाइट कलर यूज़ ना ही करणो, वाइट तो बिल्कुल यूज़ नहीं करेंगे और लाइट कलर्स भी इसमें हम यूज़ नहीं करेंगे। ये एक लंबा पीस है, तो इसमें से छोटे 2 पीसेस में काट लेती हूँ ताकि एक वैरायटी आ जाए और एक अच्छा सा कलर आ जाए जो काम में करना चाह रही हूँ। ठीक है, लेकिन ये है कि इनकी शेप सीधी कर देनी है। ॾिसो, हे जीअं थोड़ो टेढ़ो आहे हितां, त हिन जो शेप जेको आहे सिधो करिणो आहे। इन्हनि में कोई भी ईअं घटि वधि न हुजे, भले रेक्टेंगल हुजे या स्क्वायर हुजे, पट्टी हुजे, पर उहो सिधो हुजे, उन में कोई भी टेढ़ो पासो शामिल न हुजे। ठीकु आहे। सो हिननि सभिनीनि जा जेके भी थोड़ा घणा टेढ़ा आहिनि उहे मां कढां थी। ये 2 पीसेस हैं, ये है। तो इसमें जो भी अगर आप देखें, ये देखें जैसे ये यहाँ से थोड़ा बढ़ा हुआ है, तो इसको मैं काट लेती हूँ। तो तिरछे आड़े जो इनके टुकड़े हैं वो आप निकाल दें। ठीक है, इसो ये पट्टी सीधी थी वही इस तरह से, तो इनके आड़े तिरछे पीसेस हम हटा देंगे। ये बड़ा पीस है, इसको मैं 2 टुकड़े कर लेती हूँ ताकि ये 2 अलग अलग जगहों पे आ जाए, क्योंकि बहुत बड़े अगर लेंगे तो इससे अच्छा है कि हम एक फुल पीस ले लें, इसलिए मैं चाह रही हूँ कि इसको मैं काट दूँ। तो अभी इनको जोड़ के मुझे 2 स्क्वायर पीसेस चाहिए 6 बाय 6 के, 6 बाय 6 इंच। ठीक है, 6 इंच है, 6 बाय 6 इंच जा मूंखे 2 चौरस पीसिस खपनि पैच वर्क में, जेके हिननि खे ॻंढे मां ठाहियां थी, ऐं पोइ तव्हांखे आइडिया थी वेंदो ॾिसण सां त इन्हनि खे कीअं ॻंढिणो आहे। हाणे ॾिसो, ही मां ॻंढे आई आहियां, ये टुकड़े मैंने जोड़ लिए हैं, जो जैसा भी है, कोई लंबा है, चौड़ा है, पतला है, उसको मैंने उसी तरह जोड़ा है। ठीक है, जेको जीअं आहे उनखे मां उअं ई ॻंढियो आहे। मां तव्हांखे चयो 6 इंच जा असां ठाहींदासीं 2 स्क्वायर। ठीक है, मैंने 6 इंच कहा था, लेकिन जब मैं 6 इंच का बना रही थी तो मुझे वो बहुत छोटा लगा, तो मैंने 8 इंच कर लिया है। आप देख सकते हैं, अभी हम इसको 8 इंच नाप लेंगे। ठीक है, 8 इंच असां मापींदासीं, हिन ते निशान हणूं था त जीअं असां हिन जी पोइ प्रॉपर कटिंग करे सघूं। इन पासे ना ही पार्ट वधियल आहे, आप देख रहे हैं कि ये 8 इंच से थोड़ा बड़ा है, तो इसको नाप कर मैं एक्स्ट्रा पीस जो है वो काट लूँगी। हिन ते मां निशान हणंदी थी वञा 8 इंचनि ते। ॾिसो, हाणे लाइन कढी छॾंदासीं। ये 3 निशान मैंने लगा दिए इस पे, 3 जगह पे। अभी एक लाइन खींच के फिर इसको हम कटिंग करके अलग कर लेंगे। थोड़ा बहुत इधर उधर हो जाए कोई मसला नहीं। अच्छा, अब ये इस तरह से नाप लिया। ठीक है, अब हम इसको दूसरी तरफ से नापते हैं कि यहाँ से ये 8 इंच पूरा है। हाँ, यहाँ से पूरा तो है, लेकिन ज़रा सा बढ़ा हुआ है, तो उस ज़रा से को भी जो है मैं ट्रेस करके उसकी कटिंग कर लूँगी। उसको मैं इस तरफ से काट रही हूँ। आप ये देख लें कि आपको किस तरफ से जो एक्स्ट्रा पीस है वो काट लेना है। ठीक है, तव्हां पाण ॾिसजो त कहिड़ो वारो पासो जेको आहे तव्हांखे एक्स्ट्रा तो लगे, तो वो तव्हां कटे छॾियो। अब ये जो है एतिरो वधियल आहे। ठीक है, ये इसको मैं इतना काट लूँगी। इसी तरह से दूसरे पीस को भी हम नाप लेते हैं। ॿिए वारे पीस के भी असां सेम तरीके सां मापींदासीं।
8 इंचनि खां जेतिरो वधियल आहे उहो असां कढी छॾींदासीं। ये तो अंदाजे से मैंने जोड़ लिए थे, अभी जितना बढ़ा हुआ होगा उसको हम हटा देंगे। ॾिसो ही हेॾो हेतिरो सारो पीस वधियल आहे, ठीक है। अभी इस तरफ से भी हम देख लेते हैं कि अब इस तरफ से ये पूरा है, हिन पासे ॾांहुं जेको आहे न 8 इंच तक़रीबन पूरो ही है। थोड़ो मामूली हिन के असां ट्रिम कंदासीं, बहुत थोड़ा सा इसमें से जाएगा, सिर्फ ये ग्रीन और पिंक में से ये इतना सा बढ़ा हुआ है। तो अगर आपकी जो आपका नाप और कटिंग सही होगी तो आपकी चीज़ सही बनेगी, ये हमेशा याद रखें, ठीक है। ॾिसो हे हेतिरो वधियल आहे 8 इंच खां, त इहो एतिरो असां कढी था वठूं हिन मां, ऐं सभिनी खे ट्रिम करे वठंदमि। इन सबको मैं ट्रिम कर लेती हूँ जिस पे मैंने लाइनें लगाई हैं, ठीक है। हाणे कटिंग थी वई 8 इंच स्क्वायर। ही असां ठायूं था पॉट होल्डर्स, ये हम किचन के लिए बना रहे हैं पॉट होल्डर, जिससे हम देगची को होल्ड करते हैं जब हम खाना बना रहे होते हैं। इसके लिए हमें अस्तर के लिए भी कपड़ा चाहिए नीचे के हिस्से के लिए, तो ये मैं एक पीस ले रही हूँ। उसको ज़रा सा बड़ा रखना है, ये देख लें थोड़ा सा बढ़ा हुआ, ठीक है। जेको असां जो हेठों पार्ट ठाहींदासीं वो थोड़ो असां वधियल ठाहींदासीं, त जीअं सिलाई में घटि वधि न थी सघे। सिलाई में अगर थोड़ा सा कम या ज़्यादा हो जाए, इधर उधर कपड़ा खींच जाए तो वो कम ना हो, थोड़ा इसलिए बढ़ा के छोड़ते। ये 2 पीस मैंने काट लिए हैं, इस पीस में से थोड़ा कम हो रहा है कपड़ा, तो मैं इसमें ज़रा सा ये जोड़ डाल दूँगी, कोई मसला नहीं है, ठीक है। सो हिन में मां गंढ विझंदमि, तव्हांजे साम्हूं हिन हिकिड़े खे मां रेडी थी कयां। देखिए इसके अंदर अब हमें फिलिंग डालनी है। जब हम देगची को पकड़ेंगे तो ये कपड़ा इतना मोटा होना चाहिए कि वो हमारे हाथ नहीं जलाए, इसलिए मैंने आपसे कहा था कि इसमें जो है कोई ज़्यादा सफ़ेद रंग का इस तरह का यूज़ नहीं करें, क्योंकि ज़ाहिर है जब हम देगची पकड़ेंगे तो उसको दाग लग सकता है, घी का, सालन का, किसी का भी। तो हाणे असां हिन जे विच में कंदासीं फिलिंग। कभी भी इसके अंदर फोम या इस तरह की चीज़ नहीं डालें, वरना तो ये हाथ जला देगा, ठीक है। तो मां हिन में विझां थी, ही मोट पुरानो टॉल आहे, एक ये मेरा पुराना तौलिया है, इसको काट के मैं इसके अंदर फिलिंग कर रही हूँ। तो आप तौलिया अगर डालना चाहें तो बाज़ार में कट पीस मिल जाते हैं नाप के हिसाब से, तोल के हिसाब से, तो आप वहाँ से ले सकते हैं। तो ही मुझे पुरानो टॉल आहे, तो मां हिन मां ही 2 पार्ट्स करे हिन जे अंदर फिलिंग करे थी छॾियां। इसको मैं पहले तो काट लेती हूँ इसके साइज़ के हिसाब से, उसके बाद मैं आपको दिखाती हूँ कि आगे क्या करना है। हाणे ॾिसो ही हिकिड़ो मथियों त ये मेरा तौलिया जो है बहुत बारीक है, इसलिए मैंने इसके 2 लेयर्स किए हैं। ही मुंहिंजो टॉल सफ़ा सन्हो आहे, पुराणो यूज़ टॉल आहे, त मां हिन जा 2 लेयर कया आहिनि। जेकॾहिं थुल्हो कपिड़ो हुजे टॉल जो त उनखे थोड़ो हिकिड़ो सिंगल लेयर भी काफ़ी आहे, ऐं हिन जे हेठां ही हिन जो अस्तर आहे, ठीक है। अब अस्तर के बीच में हम ये तौलिए के पीसेस रखेंगे। तौलिया न भी हो अगर, तो किसी मोटे कपड़े में से 2 तहें या 3 तहें आप लगा सकते हैं। जेकॾहिं तव्हां वटि टॉल अवेलेबल न हुजे त तव्हां कोई भी थुल्हो कपिड़ो डबल तह, जीअं असां रिलिन में विझंदा आहियूं, तव्हां ईअं विझी सघो था। बसि मक़सदु इहो आहे त हिन खे जॾहिं असां होल्ड कयूं पंहिंजे पॉट्स खे, त असांजा हथ न सड़नि उन में। हिन में पिन्स विझणु ज़रूरी आहिनि, कंहिं बि तरह जूं पिन्स तव्हां वटि हुजनि त ज़रूरु यूज़ कयो, छो त जॾहिं असां हिन जी हाणे सिलाई कंदासीं त हे कपिड़ो खिसकंदो, त उनखे खिसकणु न ॾिबो, ठीकु आहे। सो असां हिन खे फिक्स कंदासीं हिननि पिन्स सां। हाणे हलूं था सिलाई मशीन जे तरफ़, ऐं उते हली मां तव्हांखे ॾेखारींदमि त हिन खे फाइनल हिन जी फिनिशिंग जेका आहे उहा असांखे कीअं करणी आहे। अची वियासीं सिलाई मशीन जे तरफ़, ऐं हाणे असां ॾींदासीं हिन जे मथां टोपा। इसके ऊपर हम सिलाइयाँ करेंगे, ब्लैक धागे से ही मैं कर रही हूँ, जितने जोड़ हैं उन सब पे हम सिलाई करेंगे। कोई प्रॉपर इसमें जो है बखिया लगाने की ज़रूरत नहीं है, और जहाँ जहाँ पे पिन्स आती जाएँ रास्ते में वो आप हटाते जाएं। बखिया थोड़ा सा बड़ा कर लें, बहुत बड़ा नहीं होना चाहिए, ठीक है। बखियो थोड़ो वॾो हुजे पर फुल साइज़ न हुजे, ऐं हिन में टोपा ॾियणा आहिनि इस तरह से, ताकि ये अच्छी तरह से हमारे सारी जो हमारी तहें हैं वो फिक्स हो जाए, सब असांजा तह जेके आहिनि उहे चङी तरह सां सिबिजी वञनि।
तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी केतिरी ख़ूबसूरत शइ घर जे लाइ तयारु थींदी ऐं तव्हां ठाहे ॾिसो त सभिनी खे हीअ तमामु घणी पसंदि ईंदी। पिन्स जो रास्ते में आती जा रही है सिलाई के, उसको हम निकालते जाएंगे। ठीक है, अड़ी तरह से मां कंटिन्यू तव्हांखे प्रोसेस नथी ॾेखारियां क्योंकि फिर ये वीडियो लंबी हो जाएगी, इसलिए मैं आपको बता रही हूँ। ये देखें 3 मैंने बखिए लगा दिए हैं और बाकी पे भी जो है जोड़, यहाँ पर भी मैं सब पे सिलाइयाँ कर लूँगी। ये देखो, ये मैंने इन सारे जोड़ों पे सिलाई कर दी है और एक जगह से दूसरी जगह जाने के लिए कहीं कहीं पे मुझे डबल सिलाई भी करनी पड़ी है। ठीक है, एक जाइ खां ॿी जाइ ते वञण जे लाइ, एक गंढ खां ॿिए गंढ ॾे वञण लाइ किथे किथे मूंखे 2 दफ़ा बि सिलाई करनी पई आहे। हिन जी सिलाई थी वई ऐं हाणे हिन खे असां चइनी पासे खां हिकिड़ो सिंपल सिलाई हणी वेंदासीं। चारों तरफ से इसको सी लेंगे, बहुत थोड़ा सा मार्जिन छोड़ के, और इसको हम फिक्स कर लेंगे। मां सिबी वठां त तव्हां सां शेयर कयां थी। ॾिसो ही मां सिबी वरितो आहे चइनी पासनि खां, हिन खे बिल्कुलु थोरो मार्जिन छॾे मां हिन जी सिलाई कई आहे। ऐं हाणे ही जेको वधियल पार्ट आहे इहो असां कटे छॾींदासीं। ठीकु आहे, एक्स्ट्रा पार्ट कटिंग करिणो आहे हीअं, टॉल जो भी और हिन जी बेस जो भी, दोनों के जो बड़े हुए हिस्से हैं वो हमें काट देने। ये ॾिसो, हिन जी कटिंग मां करे छॾी आहे, चारों तरफ से मैंने काट लिया। जितरो भी एक्स्ट्रा हिस्सो हुयो, हाणे हणंदासीं हिन खे पाइपिंग। अब इस पे पाइपिंग लगाएंगे और ये मैंने डार्क ग्रीन कलर की एक पाइपिंग ली है। इसको लगाने का तरीका बहुत ही आसान है। एक तरफ से ट्रिम करके एक सिरे को सीधा करेंगे, इसको फोल्ड किया और डबल किया इस तरह। ठीक है, थोड़ो इन खे मोड़े बिटो करे ऐं पोइ वरी बिटो कंदासीं ऐं पोइ कंहिं बि हिकिड़े साइड खां तव्हां हिन खे हणणु शुरू कयो। ये डबल पाइपिंग जेके खुलियल हिस्सा आहिनि उहे हिन जे किनारे ते रखी असां सिबणु शुरू कंदासीं। देख लें, चारों तरफ से पहले ये लगा लेंगे, उसके बाद इसको फोल्ड करके फिर सिएंगे। हिन खे पाइपिंग मां हणी वई आहियां, हिकु दफ़ो हिन जी सिलाई थी वई। हाणे असांखे इहो करिणो आहे त हिन जूं कुंडूं जेके आहिनि ट्रिम कंदासीं। इसके कोने जो बेस के हैं, जो बेसिक कपड़े के हैं, पाइपिंग के नहीं। ठीकु आहे, हिन कपिड़े जा पंहिंजा जेके 4 कुंडूं आहिनि उहे असां चारई ट्रिम कंदासीं, हल्कियूं हल्कियूं, थोड़ा थोड़ा सा काट लेंगे, बिल्कुल थोड़ा सा। और फिर ये जो पाइपिंग का कपड़ा है, जो सिलाई में आया हुआ पाइपिंग का कपड़ा है, उसको हम कट लगाएंगे ताकि मोड़ने में आसानी हो। ठीक है, ऐं हिन में मां पंहिंजो लेबल बि हयो आहे, हिन नाले सां मां कमु कंदी आहियां। मुंहिंजो पेज आहे फेसबुक ते, क्रिएटिव हैंड्स बाय NW। ठीकु आहे, सो अगरि तव्हांखे अहिड़ो कोई लेबल वग़ैरह हणिणो आहे त उनजो टाइम बि इहो ई आहे, त हिन टाइम ते तव्हां हणी सघो था। छो त जेकॾहिं तव्हां बिज़नेस जे लाइ ठाहियो, सेल करण जे लाइ ठाहियो ऐं कुझु हणणु चाहियो त हिन टाइम ते हणो। हाणे हिन पाइपिंग खे मां कंदमि बैक साइड ते फोल्ड, इसको पीछे की तरफ मोड़ के सिलाई करेंगे। ठीक है, जहाँ से शुरू किया था वहीं से, जहाँ से पहले लगाया था वहीं से अभी भी हम इस सिलाई को शुरू करेंगे। चंगी तरह हिन खे फोल्ड करणो आहे और बहुत सफाई से, बहुत नफासत से सीना है। ठीक है, ॾाढे सुहिणे नमूने सफ़ाई सां। जल्दी कंदव तकड़ कमु शैतान जो हूंदो आहे, तकड़ कंदव त तव्हांजी शइ सुहिणी न ठहंदी, वो मज़ा नहीं आएगा, वो खूबसूरती फिनिशिंग नहीं आएगी। इसलिए हमेशा बहुत सब्र के साथ काम किया करें, तमाम सब्र सां, सफ़ाई सां। मां हिनखे हणी वठां। ॾिसो, हिनखे पाइपिंग मां हणी वरिती आहे चइनी पासे खां, बैक साइड भी तव्हां ॾिसी सघो था, पाइपिंग हिनखे चङी तरह सां लॻी वई आहे। हाणे हिन में असां हिकिड़ो लूप ठाहींदासीं जेको हिनखे हैंग करण जे लाइ हूंदो।
एक लूप बनाना है जिससे हम इसको हैंग करेंगे। ये इतना सा पीस 3-4 इंच का समझ लें कि हम उसी पाइपिंग की पट्टी में से निकाल रहे हैं और इसको हम मोड़ कर सी लेंगे। ठीक है, पाइपिंग जी उन पट्टीअ मां असां 3-4 इंचनि जो पीस खयों आहे ऐं हिनखे असां हीअं फोल्ड करे इन जी सिलाई कंदासीं। इसकी सिलाई में अभी आपके सामने कर लेती हूँ और फिर हम इसको स्पॉट के होल्डर के साथ हम सी लेंगे। मुझे उम्मीद है तव्हांखे अॼु जो प्रोजेक्ट मुझे वणंदो। अगर आपको अच्छा लगा हो आज का वीडियो तो आप इसको लाइक करें, शेयर करें, कमेंट करें, चैनल को सब्सक्राइब करें मेरे चैनल को, क्योंकि इस तरह की बहुत सारी चीज़ें अभी मैं फ्यूचर में शेयर करने वाली हूँ। अच्छा, हाँ ही ठही वियो। ठीक है, हिनखे हैंग करण जे लाइ असां इहो हणंदासीं। ये देखिए, इसको डबल किया, पहले सी लिया, फिर डबल कर लिया। अब इसके नीचे रखेंगे और यहाँ पे सिलाई कर लेंगे। सिलाई करने के बाद मैं आपको दिखाती हूँ कि मैंने इसको किस तरह सिया है। इसको बैक साइड पे रख के फिर हमें सीना है। ही मुझे पॉट होल्डर कंप्लीट थी वियो। बैक साइड ते हिनखे हीअं सिलाई हई आहे, 3-3 सिलाइयां लगाई हैं दोनों जगह पे। ठीक है, ये हैंग करण जे लाइ। अच्छा, मां हिन जी साइज़ करे छॾी आहे 8 इंच। अगर तव्हांखे लगे तो ही जेको आहे वॾो तो लगे तो पोइ भी तव्हां 7 इंच कयो, 6 इंच न कजो। 6 इंच जो था वो बहुत छोटा लग रहा था। आप चाहें तो इसको 7 इंच कर सकती हैं, थोड़ा सा इसको कम कर सकती हैं। ठीक है, तो ही ॾिसो बचल पीसिस मां ऐं हिकिड़ो पुराणो टॉल हिन जे विच में मां यूज़ कयो आहे। उन मां हिकिड़ी बहितरीन किचन जी शइ ठही वई जेका इंतिहाई हेल्पफुल आहे असांजे लाइ। सो मूंखे उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजो अॼु जो प्रोजेक्ट वणियो हूंदो। ऐं हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।